अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां सौराब सूमरो ऐं अवांजा क्वेश्चन ऐं मुंहिंजा आंसर अची वियो आहियां, वरी हाज़िर थी वियो आहियां। घणनि दोस्तनि जी इहा शिकायत आहे त असांजा नाला नथा खणूं, सो कमेंट्स बाद में था अचनि, वीडियो पहिरियां रिकॉर्ड करे थो वञा, इन करे दोस्तनि जा नाला रहिजी था वञनि। बहरहाल अॼु कोशिशि कंदासीं त जेके दोस्त रहिजी विया आहिनि नाला खणण खां, उन्हनि जा कमेंट्स पढ़ण खां कोशिशि कंदासीं त अॼु उन्हनि जा नाला खणी वठूं। सो हीअ जेका कल्ह मूं जेका वीडियो रखी हाणे त ख़ुशि थिया आहिनि, उनजे बारे में जेके कमेंट्स आया आहिनि उहे मथां ॿुधायां थो कहिड़नि कहिड़नि दोस्तनि असांजी इहा वीडियो ॾिठी। पहिरियों जेको वीडियो रखियो उनजा माशाल्लाह 4000 व्यूज़ आया, ॿी जेका रखी उनजा 2000 व्यूज़ आया, टी जेका रखी कल्ह उहा 1200 व्यूज़ मस आया। सो सही आहे, बसि कुझु न कुझु त अचनि था व्यूज़, माण्हू उहे ॾिसनि था जिन जा कमेंट्स पढ़ूं था, वरी उहे ॿियनि ॾे शेयर बि कनि था। त असांजो नालो खयों आहे सौराब सूमरे, कमेंट्स बि पढ़ियो आहे। त दोस्तों सभ खां पहिरियां जेको दोस्त आहे अहद पवर साहब चए थो माशाल्लाह, अरशद ज़ैन चए थो माशाल्लाह, अमीन मला भी चए तो माशाल्लाह ज़बरदस्त, जमील जान सौराब सर गामू टीवी प्रोग्राम में जॉइन नथो थे, प्लीज़ आंसर। अदा गामू असल में मसलो इहो आहे जो शिकारपुर तो रहे, हुनजी फैमिली आहे शिकारपुर, सो चैनल आहिनि सभु हिते कराची में, इनजे करे उहो को बि टीवी चैनल फ़िलहाल जॉइन नथो करे। हुनजा पंहिंजा ई माशाल्लाह चैनल भला था हलनि, ऐं गामू ऑफिशियल वग़ैरह गामू व्लॉग्स, इनजे करे उहो टीवी चैनल कोई बि जॉइन नथो करे, छो जो पंहिंजी फैमिली खे टाइम थो ॾिए। उनखां अलावा अली बख्श ख़ासि खेली चए तो जियो मोलाई, हुज़ैफ़ा मंगरियो चए तो साईं ॾियो हवाल, गाॾी किने या त हले कीअं थी हले, अच्छा कीअं थी हले, हुज़ैफ़ा मंगरियो चए तो गाॾी कीअं थी हले, गाॾी ज़बरदस्त हले भाउ। ऐं जमील जान चए तो धरती टीवी जा बि प्रोग्राम में गामू आहे, उनजा व्यूज़ हाई आहिनि, प्लीज़ गामू खे बैक कयो, थैंक्स। जी भाई, त हाणे धरती टीवी मैनेजमेंट जी मर्ज़ी आहे उनखे बैक कनि या न कनि, बहरहाल तव्हांजी राय असां अखियुनि ते। मुख्तियार अली घणो कर चए तो मुख्तियार अली, मेरा मकसद किसी दिलादारी करना नहीं था, मातम तो वो करते हैं जिनका कोई मर जाए हमारे मांगों से। वरी इन बहस में पेइजी वियो दोस्तों, हैदराबाद सजादाबाद कॉलोनी खां लिखियो आहे मुख्तियार अली, इहो हिकिड़ो अलॻि बहस शुरू थी वेंदो, इनजे करे तव्हांजी महिरबानी, तव्हां पंहिंजी कमेंट ॾिना। न्यूज़ चैनल विज़िट माई डायरी या ईअं कुझु आहे, चलो यार सौराब भाई बड़ी बात है, मैंने पूछी वीडियो में आपको 9 कमेंट्स किए थे, लाजमी देखना कमेंट और उसके रिप्लाई भी इस वीडियो में नहीं आए। मैं आपकी वीडियो देखता हूँ बहुत, और आप कहोगे अपने कमेंट लेट किया था, नहीं मैंने कमेंट जल्दी किया था, जो अपनी लाइक भी किया था। जाबिर शाह यूट्यूब चैनल जाबिर टिप्स जे नाले सां यूट्यूब चैनल आहे, सो उनखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो, वॾी महिरबानी, भाउ तव्हां नालो खणी वरितो जाबिर शाह, वॾी महिरबानी। अली असगर सर अव्हांजी वीडियो ॾिसी तमामु घणी ख़ुशी थींदी आहे, असांजी सिंध जा हीरा आहियो, अलाह साईं अव्हांखे हमेशह ख़ुशि आबाद रखे। अली असगर ओढाणो साहब, वॾी महिरबानी। ऐं हीअ आहे ग्रेट मुशी व्लॉग्स, माशाल्लाह सौराब साहब तमामु सुठी वीडियोज़ पिया ठाहियो, हर वीडियो में मुख़्तलिफ़ कमेंट्स अचनि था, ॼाण वधे थी नॉलेज शेयर करण सां। मुश्ताक अहमद सरकी वर्किंग एज HSE ऑफिस इन हेराद सऊदी अरेबिया खां असांखे दोस्त कमेंट कयो आहे, हिन जो नालो आहे ग्रेट मुशी व्लॉग्स, चैनल जो नालो आहे, हिन जो पंहिंजो नालो आहे मुश्ताक अहमद सरकी, HSE ऑफिसर आहिनि, ऐं हेराद कोई शहर आहे सऊदी अरेबिया जो, उते आहिनि दोस्त, वॾी महिरबानी। यामीन लिखे थो तव्हां दुबई सऊदीअ खां अलावा ॿियनि कहिड़नि कंट्रीज़ में घुमी आया आहियो, टाइम मौक़ो मिले त चाइना जापान कोरिया में रहंदड़ सिंधियुनि सां मिलण वञो, ख़ासि करे चाइना जो ट्रेवल प्लान कयो, उमेद आहे ॾाढो इंजॉय कंदव। मां चाइना में ग्रेजुएशन कई आहे चाइनीज़ लैंग्वेज में, चाइना कोरिया जापान ॿियो बि थी आयो आहियां, दुआ आहे सदा ख़ुशि रहो। वॾी महिरबानी साईं यामीन, तव्हां चाइना में रहो था ऐं असांजा वीडियोज़ ॾिसो था, पसंदि कयो था, वॾी महिरबानी। जी भाउ प्लान कयूं था इंशाल्लाह, अलाह साईं जे हथ में आहे सभु कुझु, जिॾां असांखे वठी वञे, जिॾां मोकिले, सो कोशिशि आहे त चाइना में चकर हणूं, जापान कोरिया इहे सभु शहर मुल्क घुमूं, ज़रूरु जॾहिं आयासीं तव्हांखे ख़बर पइजी वेंदी, ज़रूरु असांजी अपडेट ईंदी रहंदी आहे पेज ते ऐं चैनल्स ते। ऐं हीअ आहे अजमल कुमार सर आपसे मिलने का दिल चाहता है, अजमल कुमार जॾहिं अलाह साईं मिलायो त ज़रूरु मुलाक़ात भी थी वेंदी। लव यू सर, सो ग्रेट सर, आपके और गामू सर की जोड़ी जचती है और वीडियो में जान आ जाती है, वॾी महिरबानी अजमल कुमार, अवां कमेंट कयो। असद उजण चए थो थैंक्स अदा सौराब, असद उजण जेको नालो खयों कल्ह वीडियो में, उनजे लाइ थैंक्स कयो आहे हुन।
तौसीफ़ हैदर चए थो सर अलीगुल मला खे चओ त पंहिंजो पुराणो ड्रामो दादलो जेको PTV ते हलंदो हुयो उहो PTV वारनि खां वठी अपलोड करे, अगरि PTV आर्काइव में न आहे त ॿीहर रिकॉर्ड करे अपलोड करे अगरि पॉसिबल हुजे त। अदा तौसीफ़ हैदर भाउ, इहो PTV जी प्रॉपर्टी आहे, उनजो ड्रामो हुयो ऐं हाणे ख़बर पई आहे त PTV जेको यूट्यूब चैनल आहे उन ते पुराणा ड्रामा जेके आहिनि उहे सभु आस्ते आस्ते अपलोड कनि था। अनक़रीब तव्हां दादलो ड्रामो बि उते ज़रूरु ॾिसंदो यूट्यूब ते। वहीद अली चहे तो शुक्रिया जनाब, आपने हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु का जिक्र किया। जी बड़ी मेहरबानी, आपका शुक्रिया, आपने देखा वीडियो। ज़ोहेब मक्सी ऑफिशियल चए तो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ऐं ही पवहर व्लॉग्स आहे, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, वॾी मेहरबानी। ज़ोहेब मक्सी चए तो अलीगुल वीडियो क्यों नहीं रख रहा है। जी भाउ ज़ोहेब मक्सी, तव्हांखे मूं सवेर ई ॿुधायो पहिरीं वीडियो में ई त असां जेके कॉमेडी आर्टिस्ट आहियूं, ख़ासि करे फ़नी व्लॉग्स इहे न रखंदा आहियूं मुहर्रम जे ॾींहंनि में। हाकिम चांडियो चए तो जेकॾहिं अव्हांखे यकीन आहे त ख़ुदा अव्हां सां गॾु आहे त पोइ विसारे छॾियो केरु केरु अव्हांजे ख़िलाफ़ु आहे। हज़रत फरमान हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम। वॾी मेहरबानी साईं हाकिम चांडियो साहिबु, बिल्कुलु अव्हां सही इहा लिखियो आहे मौला इमाम हुसैन जो फरमान। जेकॾहिं अलाह तव्हां सां गॾु आहे, तव्हांखे यकीन आहे त तव्हांखे हीअ परवाह न हुजणु खपे त केरु तव्हांजे ख़िलाफ़ु आहे। अपना चैनल आहे, हिन जो यूट्यूब चैनल आहे अपना चैनल। चए तो अकबर उतादी तव्हांजो दोस्त कीअं थियो। अकबर उतादी गामू जा वीडियो बि ॾींदा कयो। साईं अकबर उतादी दिलि जो सचो माण्हू आहे, ग़रीब आहे, ग़रीबी सपोर्ट कयो, महिरबानी। जी अपना चैनल, वॾी महिरबानी तव्हांजी। अकबर उतादी असांजो पुराणो दोस्त आहे, उहो असांखे KTN ते मिलियो हुयो ऐं तॾहिं खां असां दोस्ती आहे हुनजी सपोर्ट बि कयूं था। हाणे ताज़ो कल्चर डिपार्टमेंट मां हुनजे इलाज जे लाइ 25,000 रुपया बि असां ग्रांट कराया आहिनि। ऐं साईं सरदार अली शाह ऐं सेक्रेटरी अब्दुल अलीम लाशारी साहब ऐं डायरेक्टर जनरल मुनवर अली मैसर साहब जी महिरबानी सां 25,000 रुपया जो चेक तयारु थी वियो आहे अकबर उतरादी जो, ऐं अनकरीब हुनजो इलाज बि हाणे शुरू कराईंदासीं। वॾी महिरबानी साईं। M असलम चवे थो सर सलाम या हुसैन अलैहिस्सलाम, तमामु बहितरीन वीडियो बनाए भाई। कमेंट्स जो जवाब उम्मीद आहे क्वेश्चन आंसर सिलसिलो जारी रखंदा। अल्लाह ब्लेस यू ऑल। वॾी महिरबानी साईं M असलम। क्वेश्चन एंड आंसर जो सिलसिलो जारी था रखूं, पर व्यूज़ ई कोन था अचनि। जीअं असांजो दोस्त हुयो हिकिड़ो, उहो जेल में हुयो, सो वॾो को कमु कयो ऐं अहिड़ो को ॾोह ई कयो न त हिन जेल में वियो। सो उनजे लाइ कंहिं दोस्त हुनखे चयो त यार जेल में वियो आहे, ऐं हुनजे वॾनि खे चयईं त साईं तव्हांखे त फ़ख़ुरु हुजणु खपे, तव्हांजो भाउ जेको आहे सो जेल में आहे या भाइटियो। हाणे दादा फ़ख़ुरु त कयूं, पर जेल जो ख़र्च बि त मारे थो। असां बि वीडियोज़ ठाहियूं त साईं क्वेश्चन आंसर जा, पर व्यूज़ बि था अचनि। बहरहाल जेतिरा व्यूज़ अचनि था शुक्र अल्हम्दुलिल्लाह। सर आपने हमको याद नहीं किया, कंहिंखे AI2377 हाणे छा यादि कयूं हिनखे, त नंबर नालो बि न आहे, AI लिखियलु आहे। AI अलाए छा आहे। ला स्टूडेंट प्लेटफॉर्म हिकिड़ो यूट्यूब जो चैनल आहे। ऐं साईं चवे थो साईं अॼु बि तव्हां मुंहिंजो नालो न खयो, मुंहिंजो बि चैनल आहे, शाउट आउट ॾियो, लेक्चर वीडियोज़ ला जा, त शाउट आउट ॾियां थो मां साईं तव्हांखे। दोस्तो ही ला जा जेके स्टूडेंट्स आहिनि उन्हनि जे लाइ आहे ला स्टूडेंट्स प्लेटफॉर्म जे नाले सां यूट्यूब चैनल आहे। इनखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो, ऐं जेके ख़ासि करे ला जा स्टूडेंट्स आहिनि उन मां वधीक लाभ हासिल करे सघनि था। सर आपने हमारा नाम लिया। चए तो रिज़वान अली चए तो अदी मेहरबानी अदा मेहरबानी लिखंदो हूंदो, अदी लिखिए तो वॾी मेहरबानी। अल्लाह पाक सलामत रखे, आप सिंध के फ़ख्र हैं, सबके चेहरों में मुस्कुराते हैं, हमारी दुआ है अल्लाह को सलामत रखे। वॾी मेहरबानी रिज़वान अली। फ़हद शाह चए तो सर असांखे बि मेंशन कयो। जी वाह मेंशन कयो तव्हांखे बि। ऐं ही अली अब्बास गेमिंग हिकिड़ो वॾो मैसेज कयो आहे ड्रिगो, सो इहो पढ़ंदुमि त इहो इलाही देरि थी वेंदी। वॾी महिरबानी तव्हां हिकिड़ो ड्रिगो मैसेज कयो आहे तफ़सीली, दोस्त पढ़ी वठंदा पाणे। मोहब्बत अली चए थो अस्सलाम वालेकुम, मां सखर खां आहियां ऐं सर सोराब ऐं अलीगुल मला ऐं गामू जो मां फ़ैन आहियां, मौला सलामत रखे। वॾी महिरबानी साईं। सैयद मुज़म्मिल हुसैन, यार मदद सर सोराब सुमरो, मैं आपका बिग फ़ैन हूँ, प्लीज़ मेरा कमेंट पढ़ना प्लीज़, खुदा के वास्ते। मुज़म्मिल हुसैन शाह फ्राम शिकारपुर, तव्हांजो कमेंट पढ़ियो भाउ, वॾी महिरबानी। ऐं तव्हां लिखियो आहे त तव्हांजो बिग फ़ैन आहियां, तव्हांजी वॾी महिरबानी आहे। खुदा जा वास्ता इहे न विझंदा कयो, कमेंट ईंदा त पढ़ंदासीं ज़रूरु आहे। ऐं शमीम आरा टालपुर, अदी शमीम आरा टालपुर चए थी थैंक्स अदा माशाल्लाह, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, वॾी महिरबानी। अदी ईअं दुआ कंदा कयो असांखे। यूट्यूब चैनल 496 अदा मूं ॿुधो आहे त अलीगुल कंदकोट ज़िलो सां तालुक़ु रखे थो, छा वाक़ई सच आहे? जी बिल्कुलु, कंदकोट जो आहे बेसिकली टोड़ी बंद जेको आहे उते जेको 2010 में टुटो हुयो, ॿोॾि आई हुई, उते ई हुनजो ॻोठु आहे टोड़ी बंगलो, कंदकोट में ई आहे।
ही शाहरुबाब, थैंक यू सर फॉर रीडिंग माय कमेंट, बिग फैन, आपकी हर वीडियो का इंतज़ार होता है। बड़ी मेहरबानी शाहरुबाब। दीपक चावला चवे तो सौरभ सर, गामू सर, ऑलवेज बी ब्लेस्ड बोथ ऑफ यू, केमिस्ट्री बिटवीन बोथ ऑफ यू इज marvelous. I regularly watch all your clips. It's hard to pass 1 month without laugh and your clips. Love you from India. दीपक चावला तव्हां इंडिया खां असांखे ॾिसो पिया, वॾी महिरबानी। तव्हांजो कमेंट बि मूं पढ़ियो। फहद शाह चए थो सौरभ सर यूट्यूब चैनल कैसे ग्रो करें। फहद शाह साहब, यूट्यूब चैनल ग्रो कंदो जॾहिं तव्हां वीडियोज़ रखंदव डेली काई न काई, त आहिस्ते आहिस्ते पाण ई ग्रो कंदो। ऐं कोई यूनिक आइडिया खणी अचो, का नई शइ खणी अचो, वीडियोज़ ठाहियो, ज़रूरु तव्हां यूट्यूब चैनल जेको आहे ग्रो कंदो। ऐं मुंहिंजी बि दुआ आहे त ग्रो करे। ये यूज़र आहे माशाल्लाह, अल्लाह पाक आपको सेहत दे साईं, बड़ी मेहरबानी। ये भी यूज़र है माशाल्लाह, मैंने फुल वीडियो देखी, वाह वाह ज़बरदस्त मेहरबानी। यूज़र लिखी थो, सिर्फ़ु नालो नथो लिखिजे दोस्तों, इन करे कमेंट्स में पंहिंजो नालो ऐं शहर जो नालो लिखंदो त असांखे आसानी थींदी नाला पाण सां। सिर्फ़ु यूज़र लिखिजी थो अचे। हाणे जीअं साईं लास्ट स्टूडेंट प्लेटफॉर्म चए थो साईं तव्हां नालो लिखो, साईं तव्हां नालो लिखो मां। ऐं आज़ान अली चवे थो सौरभ भाई मेरा नाम आज़ान है, मैं आपकी वीडियो और गामू बा की वीडियोज़ सारे देख चुका हूँ, आप बहुत अच्छी वीडियोज़ बनाते हो, आई एम वेटिंग फॉर योर वीडियोज़। वॾी महिरबानी साईं आज़ान अली, ॾाढो सुठो नालो आहे मुंहिंजो। असांजा वीडियोज़ तव्हां क़रीब ॾिसंदव ॿारनि खां पोइ वञी वीडियोज़। इरफान अली चए थो माशाल्लाह। ऐं पबजी छा आहे, पबजी गॾु लिखियलु आहे, पबजी ग्लो न पबजी लवर पबजी हिन जो को गेमिंग चैनल आहे। चवे थो त सौरभ माशाल्लाह यू एंड गामू गुड मेक्स वीडियोज, आई लाइक यू, आई हैव ऑलरेडी वॉच्ड योर ऑल वीडियोज, थैंक यू, माई अल्लाह ब्लेस्ड यू, रिप्लाई मी थैंक्स। रिप्लाई कयो तव्हांखे भाउ पबजी लवर। सैयद जवाद हुसैन तव्हां रिप्लाई ॾिनो, रेट्स इट्स रियली। ऐं सैयद जवाद हुसैन चए थो सौरभ इज़ द ग्रेट पर्सन, लिसन हिज नेम एवरीवेयर, वॾी महिरबानी। ऐं आख़िरी कमेंट असांखे कयो आहे अदा सिद्दीक़ उजण जामशोरो खां, अव्हांखे विसरी विया आहे, नज़र न आयो, 3 ॾींहंनि खां मैसेज कयां पियो। जी भाउ सिद्दीक़ उजण साहिबु, तव्हांजो मैसेज मूं हाणे पढ़ियो, तव्हां चयो त 3 ॾींहंनि खां मैसेज कयां पियो, तव्हां नालो न खणो, इन करे मां तव्हांजो 3 दफ़ा नालो खणां थो। सिद्दीक़ उजण जामशोरो खां असांखे ॾिसे पियो, वॾी महिरबानी तव्हांजी। ऐं हाणे वीडियो बि तमामु घणी वॾी थी वई आहे, मूंखे ख़बर आहे त तव्हां वीडियो न ॾिसंदव एतिरी पूरी। इहो चवंदो यार हर भरू ॻाल्हाए थो वेठो, नाला थो खणे वेठो ऐं माण्हुनि जा कमेंट्स थो पढ़े वेठो, कहिड़ो फ़ाइदो। सो दोस्तों 2-3 ॾींहं आहिनि कुझु सब्र जा, बर्दाश्त जा, जेके मुहर्रम जा ॾींहं आहिनि, सब्र करण जा ॾींहं आहिनि ऐं इबादत करण जा ॾींहं आहिनि। हूअं बि हर ॾींहुं इबादत जो ॾींहुं आहे, पर हीअ ख़ासि करे जेके मुहर्रम जा ॾींहं आहिनि इहे तव्हां अहिड़े तरीक़े सां गुज़ारियो जीअं हिन मुहर्रम खे सुठे नमूने सां तव्हां गुज़ारे सघो। कीअं था गुज़ारे सघो, तव्हां हिन महीने में निमाज़ पढ़ो, हूअं बि पढ़ंदा कयो, पर हिन महीने में ख़ासि करे निमाज़ पढ़ो 5 वक़्त ऐं क़ुर शरीफ़ जी तिलावत कयो। ॾिसो तव्हां इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु असांजो जेको आख़िरी वक़्त ताईं बि निमाज़ उन्हनि न छॾी ऐं क़ुर जी तिलावत उन्हनि जे चपनि ते मुबारक ते जारी हुई। सो उहे पैगाम ॾेई विया आहिनि त तव्हांखे कुझु बि थी पए, छा बि थी पए, निमाज़ न आहे छॾणी ऐं अलाह जी रज़ा ते राज़ी रहणो आहे। सो दोस्तों वीडियो जो ड्यूरेशन वधी थी आहे, इन जे करे मूंखे हाणे इजाज़त ॾींदा। सुभाणे इंशाल्लाह वरी तव्हां सां मुलाक़ात थींदी नवनि कमेंट्स सां गॾु। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।